ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। भानसीदाबाद गोठ शाह शकरगंज में रिंद बिरादरी की बेंधुरिन में झेड़ो थियो आहे। ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। मारिजी वेलनि में रजब रिंद ऐं जुमन रिंद शामिल आहिनि। छिकताण वारी सूरत हाल आहे। घिटी न ॾियण तां झेड़ो थियो आहे। फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे वीडियो आगाह कंदालूं। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। भानसीदाबाद खां भानसीदाबाद जे गोठ शाह शकरगंज में रिंद बिरादरी की बेंधुरिन में झेड़ो थियो आहे। ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। मारिजी वेलनि में रजब रिंद ऐं जुमन रिंद शामिल आहिनि। छिकताण वारी सूरत हाल आहे। ॿुधायो वञे पियो त घिटी न ॾियण तां झेड़ो थियो आहे। फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर राशिद खोखर असां सां लाइन ते मौजूद है। राशिद, अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही भानसीदाबाद लॻे अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। गोठ शाह शकरगंज में रिंद बिरादरी ॿिनि धुरुनि में घिटी न ॾियण वारे तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग दौरान गोलियूं लॻी ज़ख़्मी थी पिया। हिकु ॼणो मुमताज़ ज़ख़्मी थियो। क़त्ल थियण जी सुञाणप रजब रिंद जुमन रिंद जे नाले सां थी आहे। जिन फोटुनि खे जेको आहे फोटुनि जा लाश हंध ते पियल इतलाह जे बावजूदि ख़ुदाबाद पुलिस न पहुती। जी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।